अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दी मिठूअर बाबा अला मौज़ू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। सुठो किरदार इख़लाक़ अमल सां वफ़ादारी ईमानदारी। सुठो किरदार इख़लाक़ अमल सां वफ़ादारी ईमानदारी उनखे बुलंदियुनि खे पहुचाए छॾींदो आहे, उनखे बुलंदियुनि ते पहुचाए छॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। ज़बान जी शाइस्तगी ऐं पुरख़ुलूस रहण ते रवैयनि ते हूंदो आहे। ज़बान जी शाइस्तगी ऐं पुरख़ुलूस रवैयनि ते हूंदो आहे। चाहत अपनायत ऐं ख़ुलूस मोहबत हासिल करे छॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। उनजे अहिड़े ख़ुलूस व मोहबत ते बेहद ममनून ऐं मशकूर आहियां। उनजे अहिड़े ख़ुलूस मोहबत ते बेहद ममनून ऐं मशकूर आहियां। शख़्सी एतबार खां इज़्ज़ ऐं ख़ुलूस जो पेकर आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। ख़ूबसूरत गुफ़्तगू गुफ़्तार सां गॾियल, ख़ूबसूरत गुफ़्तगू गुफ़्तार सां गॾियल दिलचस्पी ऐं ज़ौक़ ते ॻाल्हियूं कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम आसूं में तूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। किरदार इख़लाक़ अमल ख़ुलूस सां गॾु मज़ीद पुख़्तगी अता फ़रमाए, आमीन। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम आसूं में तूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। किरदार इख़लाक़ अमल ख़ुलूस सां गॾु मज़ीद पुख़्तगी अता फ़रमाए, आमीन। ॿियनि लाइ राहत जो बास बणिजी वेंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ख़ुलूस दिल सां लबनि ते मुस्कुराहट आणींदो आहे। न ख़ुदि उदास थींदो आहे, न कंहिंखे उदास रहण ॾींदो आहे।